अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आओ हैं सारा सुनो इन बुलेटिन में सबका पेरी का नजर हेडलाइन थे। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाई 15 खारजी मार्ची में ऑपरेशन रद्दल फितना 3 तहत मस्तोंग बोलान सभी हरनाई ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई सिक्योरिटी ज़रिए मूजिब दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे हथियाती अंदाज़ में निशानो बणायो मार्च वेल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। नायब वज़ीर आज़म इसाक डार चयो आहे त मको मुआहिदो मुकमल तौर ते दिफ़ाई नोयत जो आहे कि हिक मुल्क ते हमलो टिनी मुल्कनि मथां हमलो तसवुर कयो वेंदो। ही मुआहिदो कंहिं जी बि ख़िलाफ़ न आहे। मुआहिदे जो मक़सद खिते में अमन इस्तिक़ाम ऐं ख़ुशहाली खे हथी वठाइण आहे। नायब वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मको मुआहिदो केतिरनि ई सालनि खां जारी ॻाल्हियुनि ऐं मुशावरत जो नतीजो आहे। मुआहिदो टिनी मुल्कनि जी क़ियादत विच में लाॻापन में अॻुभराई जी अक्कासी करे थो। तुर्क परॾेही वज़ीर हाकान फिदा चयो आहे त मके मुआहिदे जो टारगेट ईरान नाहे। जेसीं ताईं हमलो नथो थिए तेसीं ताईं को बि हदफ़ नाहे। मको मुआहिदो नेटो जहिड़ो आहे। नेटो वांगुरु गॾियल दिफ़ा जी ज़मानत ॾिनी वई आहे। हिक इंटरव्यू में तुर्क परॾेही वज़ीर चयो आहे त मुआहिदे तहत 3 मुल्क वज़ारती कमेटी जोड़ींदा। मिस्र बि मुआहिदे जो हिसो थी सघे थो। ईरान हॉर्मुज़ वारे लंघ ते अमेरिका आॾो 8 शर्त रखी छॾिया। ईरानी सुप्रीम नेशनल सलामती काउंसिल पारां शर्त पेश। ईरानी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी बाकिर ज़ुल्क़दर शर्तनि में चयो आहे त ईरान खे धमकायो न वञे ऐं जंग मुकमल तौर ख़त्म कई वञे। पाबंदियूं ऐं नाकाबंदी ख़त्म कई वञे। हरजाणो ऐं आसासा ॾिना वञनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त हरमज़ ते ओमान सां मुआहिदे जे वेझो आहियूं। हरमज़ में नओं रस्तो तयारु करे वरितो आहे। यमन हुसैन ख़िलाफ़ कार्रवाइनि जो ऐलान करे छॾियो। यमनी फ़ौज जो चवणु आहे त हुसैन फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो आहे। जवाब में कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। हुसैन दावा कई आहे त सऊदी अरब मथां यमन जे ताउन सां हमला कया। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ चयो आहे त तुर्किश पेट्रोलियम कंपनी पाकिस्तानी समुंड में तेल जी ॻोल्हा कंदे ड्रिलिंग खां पोइ वॾी सीड़पकारी ईंदी। घटि वसीलनि जे बावजूदि अवाम खे रिलीफ ॾिनो। पेट्रोल महांगो आहे पर किथे बि खोट न आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ वधीक चयो आहे त पाकिस्तान खिते जो नेट सिक्योरिटी प्रोवाइडर बणिजी वियो आहे। पाकिस्तान तुर्की सऊदी अरब अमन लाइ अहम किरदार अदा कंदा। जमात इस्लामी पारां पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ 16 अगस्त ते चइनी सूबनि में हिक ई वक़्तु धरना हणण जो ऐलान। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ रहीम चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत 225 रुपया लीटर हुजण घुर्जे पर पेट्रोल जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। हुकूमत पेट्रोलियम लेवी जी आड़ में पंहिंजी करप्शन लिकाए रही आहे। जमात इस्लामी जे अमीर चयो आहे त पाकिस्तान तुर्की ऐं सऊदी अरब में कयल दिफ़ाई मुआहिदो मुस्लिम मुल्कनि लाइ वॾी अॻुभराई आहे। ईरान समेत ॿियनि मुल्कनि खे बि उन मुआहिदे में शामिल कयो वञे। कराची जे नौजवान वापारी मीर रज़ा अली जे क़त्ल केस जे नई जांच कमेटी जो नोटिफिकेशन जारी। नई जांच कमेटी पहिरियों इजलास सुभाणे तलब करे वरितो। इजलास में हिन वक़्त ताईं वाक़े जी थियल जांच जो जाइज़ो वरितो वेंदो। क़बर कुशाई करे ॿीहर कयल पोस्टमार्टम में नौजवान जे क़त्ल जो इंकिशाफ थियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त मीर रज़ा अली खे गोली पुठियां खां लॻी। संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान ॾिठा विया। जैकाबाद ज़िले अंदर हिक ई ॾींहुं 4 मासूम ॿार बुॾी फौत। ठुल भरिसां 2 नींगरियूं घरनि जे भरिसां मच्छी जे तलाउ में विझंदे बुॾी फौत थी वियूं। कोट नसीर समीजो में 5 वरियनि जी आयशा पहोड़ ऐं 8 सालनि जी सवेरा पहोड़ बुॾी फौत। जैकाबाद में मुस्लिम कॉलोनी में 8 वरियनि जी वीरा चाचर रिंद वाह में बुॾी फौत। शहर जे न्यू वाटर सप्लाई भरिसां देरण वाह में 4 वरियनि जो इब्राहिम जखराणी बुॾी फौत। फौती ॿारनि जा लाश घरनि में पहुचण ते कोराम। सिंध विराइण जी साज़िश ऐं 9 सूबनि जे मुहिम ख़िलाफ़ अदीब शाइर ऐं दानिश्वर रोडनि ते निकिरी आया। सिंधी अदबी संगत जे सॾ ते सिंध मुंहिंजी अमा जे सिरे हेठि सॼे सिंध में एहतजाजी रैलियूं। लाड़काणी में अदीबनि जी रैली मथां पुलिस कड़की पई। अदबी संगत जो मरकज़ी खज़ानची सत्तार हिलियो गिरफ़्तार। नौशर फिरोज़ खैरपुर शिकारपुर मटियारी ऐं एमीपुर पठोरे में रैलियूं। दड़े जाती खिपरो डिपलो मोरो ऐं पनो आकल में बि अदीब रोडनि ते निकिरी आया। टंडो मोहम्मद खान नओं कोट सकरण जरवार ॿियनि शहरनि में अदबी संगत जो एहतजाज। अॻवाननि चयो आहे त सिंध मुल्क जे ख़ालिक़ आहे। वहदत मथां वार बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध जी क़ौमी सुञाणप ख़िलाफ़ जारी मुहिम फौरी तौर ख़त्म कई वञे। ॿी सूरत में भरपूर तहरीक हलाई वेंदी।